नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां क़ौमी असैम्बली जे 170 सीटूं खटण जी दावा कई वई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बैरिस्टर गौहर चयो आहे त पीटीआई हिन वक़्त ताईं 170 सीटूं खटे चुकी आहे। इलेक्शन कमीशन नतीजा जारी करण में ॼाणी वाणी देर कई वई। बैरिस्टर गौहर खान चयो त राति 2 वॻे ताईं नतीजा जारी करण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी हुई, पर देर करे नतीजा तब्दील कया विया। बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त केपीके वफ़ाक़ में पीटीआई पंहिंजी हुकूमत ठाहींदे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां क़ौमी असैम्बली जे 170 सीटूं खटण जी दावा कई वई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बैरिस्टर गौहर खान चयो आहे त पीटीआई हिन वक़्त ताईं 170 सीटूं खटे चुकी आहे। इलेक्शन कमीशन नतीजा जारी करण में ॼाणी वाणी देर कई वई। बैरिस्टर गौहर खान चयो त राति 2 वॻे ताईं नतीजा जारी करण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी हुई, पर देर करे नतीजा तब्दील कया विया। बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त केपीके वफ़ाक़ में पीटीआई पंहिंजी हुकूमत ठाहींदी।